जय झूलेलाल दोस्तों, मां आहियां प्रेम भारती। अॼु तव्हांजे साम्हूं वरी हिकु नई स्टोरी खणी आयो आहियां। तव्हांजे साम्हूं तव्हांजी रिक्वेस्ट खां, तव्हांजी डिमांड खां मूंखे ॾाढो सुठो लॻो त तव्हां स्टोरियूं इहे शेयर था कयो। ऐं बसि ईअं ई मूंखे बि वणंदो आहे त मां तव्हां खां कुझु न कुझु शेयर कयां। त अॼु जी जेका स्टोरी आहे उहा आहे विश्वास ते। जी हाँ दोस्तों, पाण खे ॾाढा भेरा ईअं थींदो आहे त पाण विश्वास न कंदा आहियूं। हाणे कहानी ईअं आहे त हिकु शहर में हिकु सेठ रहंदो हुयो। सेठ तमामु शाहूकार। त उन जे शहर में हिकु संत अचनि था जंहिंखे इहो मञींदो हुयो। हाणे उहो संत अचनि था कंहिंजी शादीअ में। त ऑब्वियसली हाणे पंहिंजा बि संत हूंदा आहिनि, त अगरि असांजे शहर में ईंदा आहिनि त असांखे बि थींदो आहे असां पंहिंजे संतनि खां मिली अचूं। त हिनखे बि ईअं थियो त मां पंहिंजे संतनि वटि वञा ऐं उन्हनि खे मां वेनती कयां त असांजे घर चरण घुमाए वञनि। त हाणे उहो वियो, हुन शादीअ ते पहुतो। हुते संत आया हुआ। उन्हनि संतनि खां वेनती कई त साईं तव्हां मुंहिंजे घर अचो। त साईं जन खे किथे वञिणो हुयो तकड़ में। साईं जन चयो भई मां तोसां गॾु ई आहियां, तुंहिंजे घर हलण जी छा ज़रूरत आहे, मां त तोसां गॾु आहियां। त उहो चए पियो न साईं तव्हां मुंहिंजे घर अचो, तव्हां हमेशह चवंदा आहियो, ईंदा न आहियो। पर मां तोसां गॾु आहियां, संत चएसि थो मां तोसां गॾु आहियां, हमेशह तोसां गॾु आहियां। त चई न साईं तव्हां ख़ाली ॻाल्हियूं कंदा आहियो। चई ॾिस, तूं रोटी खाइण खां पोइ छा कंदो आहीं? साईं चई हुनजी मां वॉक करणु वेंदो आहियां। वॉक करणु किथे वेंदो आहीं? चई असां वटि समुंड आहे, समुंड जे किनारे ते वॉक करणु वेंदो आहियां। चई पोइ तूं जॾहिं वॉक करणु वेंदो आहीं तॾहिं घणा पेरनि जा निशान हूंदा आहिनि? पुठियां मुड़ी करे ॾिठा अथई? चई हा साईं मुंहिंजा हूंदा आहिनि ख़ाली 2 पेर, मां अकेलो वेंदो आहियां वॉक करणु। चई हाणे सुभाणे खां तूं वॉक करणु वञे, मां तोसां गॾु आहियां की न आहियां उहो तोखे पोइ ख़बर पवंदी। त साईं ठीकु आहे साईं। त हाणे उहो धणी वञे थो वॉक करणु। वॉक करणु जीअं वञे थो त पुठियां मुड़ी करे ॾिसे थो त 2 पेरनि जी जॻह ते 4 पेरनि जा निशान, 2 पंहिंजा 2 संतनि जा। ख़ुशि थो थी वञे, वाह यार संत मूंसां गॾु आहे, साईं मूंसां गॾु आहिनि, मुंहिंजा रहबर मूंसां गॾु आहिनि। पर हिकु ॾींहुं छा थो थिए, उहो सेठ सॼो कर्जे में थो अची वञे, ॿुॾी थो वञे। माने एॾो बर्बाद थो थी वञे, एॾो बर्बाद थो थी वञे त उनखे खाइण जा फाफा हूंदा आहिनि। उनजी घर वारी उनखे छॾे वेंदी आहे, उनजा ॿार उनखे छॾे वेंदा आहिनि, मिट माइट परे थी वेंदा अथसि। जीअं दुनिया जो दस्तूर आहे इहो त पैसो आहे त वाह वाह, न आहे त तूं केरु मां केरु, सभु हली था वञनि छॾे करे। त रोटी खाई करे जेॾी महिल उहो पंधु पियो करे त पुठियां ॾिठई त 2 पेरनि जा ई निशान, संतनि जे पेरनि जा निशान ई गुम थी विया, ख़ाली पंहिंजे पेरनि जा ई निशान। तो टेंशन में अची वियो, यार दुनिया छॾे वञे ठीकु आहे, त संत बि छॾे हली आहे। तो टेंशन में अची वियो, टेंशन में अची वियो। भॻवान खे चई, भॻवान खे चैलेंज थो करे त मालिक तूं बि मूंखे छॾे ॾिने न, कोई ॻाल्हि न आहे, हाणे मां वरी महिनत कंदुमि। न वरी महिनत कई, 2 साल 3 साल 4 साल 5 सालनि ताईं हुन महिनत कई। वरी उहो माण्हू सेठ थी वियो, वरी हुन पैसा कमाया, ज़बरदस्त पैसा कमाइण खां पोइ सेटल थी वियो। वरी घरवारी अची वई, जेका ॿार छॾे आ वरी उहो ॿार अची वियसि, जेका मिट माइट मुंहुं फेरे हली आहे उहा वापसि अची वियसि। हो त हाणे एक्सेप्ट करे पियो इहे शयूं त भई पैसा ईंदा त इहे सभु वापसि ईंदा। त हिकु ॾींहुं वरी वञे पियो पंधु कंदे कंदे, जीअं वॉक करण जो जीअं नियम हूंदो हुयो, त वरी ॾिसे थो पुठियां त 4 पेर। जीअं हाणे भॻवान बि वापसि अची वियो, किथे कमाल थी वियो त भई पैसो आहे त ई सभु कुझु आहे। ईअं संत बि पैसो आहे त ई आहिनि, भॻवान बि असांजो साथ तॾहिं ॾींदो आहे जॾहिं असां वटि पैसा हूंदा आहिनि। त हिकु ॾींहुं वरी उहो संत उन शहर में था अचनि जिते इहो रहंदो हुयो। त उहो संत हुनजे घर था वञनि, डायरेक्ट हुनजे घर था वञनि। उहो बि हथ जोड़ करे, अंदरां खां ईअं हिकदमि लीचड़ स्वभाव थी वियोसि हुनजो। हाणे आयो आहे, पैसा अची विया त वापसि अची विया आहिनि इहे सभु। त साईं जन हुनजे घर आया, साईं जन खां गॾु वेठो। साईं जन पुछियोसि त बेटा हाणे कीअं, ख़ुशि आहीं? चई हा मूंखे छा आहे, मां महिनत सां वरी अॻिते आयुमि। त उहो चएसि थो सेठ साईं मूंखे तव्हां सां हिकिड़ी दांह आहे, हिकु कंप्लेन आहे। चई छा? चई उहो हिन सभिनि जे साम्हूं न ॿुधाईंदुमि, तव्हां मूंसां गॾु रूम में हलो अकेले। त साईं जन वञनि था हुन सां गॾु रूम में अकेले।
त साईं सां सवाल थो करे त साईं जॾहिं मूं वटि पैसा हुआ तॾहिं मुंहिंजी घरवारी, मुंहिंजा ॿार, मुंहिंजा मिट माइट सभु कुझु गॾु, सभु कुझु मुंहिंजो साथ, सभु कोई, हर कोई मुंहिंजो साथ ॾींदो हुयो। जॾहिं मूं वटि इहो सभु हली वियो, इहे वञनि, इन जी मूंखे गिला न आहे, इंसान वञे हुनजी कोई मूंखे गिला न आहे, पर साईं तव्हां बि मुंहिंजो साथ छॾे ॾिनो। तॾहिं साईं जन जेको जवाबु ॾिनो न उहो ॿुधण जहिड़ो अथव। त साईं जन चयो त तोखे थियो छा? त चईं साईं जॾहिं मूं वटि पैसा हली विया, हे सभु त हली विया, पर तव्हां बि मुंहिंजो साथ छॾे ॾिनो हो। जेका 2 पेरनि जा निशान हुआ न तव्हांजा, उहो गुम थी विया, ख़ाली मुंहिंजे पेरनि जा ई निशान हुआ। त साईं जन चयो त तोखे कंहिं चयो तुंहिंजा निशान हुआ? जॾहिं तूं कर्जनि में अची वएं, जॾहिं तूं ॿुॾी वएं, तॾहिं त तूं हलण जी लाइक़ु न वएं। तोखे त मां अंज में खणी करे हलियो थी मैं। हो 2 पेर जा निशान तुंहिंजा न मुंहिंजा हुआ। त दोस्तो, संत, दरवेश, भगवान, रहबर, मुर्शिद, इहे सभु असां सां गॾु आहिनि। अलाए ॼणा ईअं चवंदा आहिनि त साईं जन छा कंदा, संत छा कंदा, दरवेश छा कंदा, भगवान छा कंदो, पर असांजी त हलण जी ताक़त कान्हे। उन्हनि जे हंज में असां वेठा आहियूं, तॾहिं असां हलूं था। न त सोचो, हे सॼी दुनिया हले थी, केरु थो हलाए? चवंदा आहिनि त हर को रुसी वञे, पर असां दरवेश न रुसनि। हो भली दुनिया रुसे मुखां साईं, हिकु तू न थी जाए कफ़ा साईं। हाँ तुंहिंजे कदमनि में पियो हुजां मां, हाँ तुंहिंजो नालो जपींदो रहां मां। हाँ तुंहिंजे दर ते जीअणो मरणो आ, तुंहिंजो दर न जोतने वारा छॾणो आ। हाँ तुंहिंजे कदमनि में पियो हुजां मां। त बसि साईं जे कदमनि में पिया हुजो। ऑल इज़ वेल चओ, ऑल इज़ वेल, सभु थी वेंदो, सभु सुठो थी वेंदो। माण्हू परेशानीअ में हूंदा आहिनि, पर पंहिंजे संतनि खे यादि रखो, दरवेशनि खे यादि रखो, उन जी वाणीअ ते अमल कयो, सभु सुठो थींदो। दोस्तो, इहा कहानी तव्हांखे अगरि वणी हुजे त तव्हां हिनखे शेयर ज़रूरु कंदा। ऐं मूंखे तव्हां ॿुधायो, तव्हांखे अञा बि कुझु टॉपिक्स ते कुझु कहानियूं हुजनि त तव्हां मूंखे ॿुधायो। नेक्स्ट कहानी मां विझण वारो आहियां पंहिंजी चैनल ते, उहा आहे किशन भॻवान खां पांडवनि जी लड़ाई। तव्हां कॾहिं ॿुधी न हूंदी, पर आहे, मां त ॿुधी आहे। किशन भॻवान ऐं पांडव कीअं विढ़िया, ऐं उन कहाणीअ जो सार आहे ईगो, गुस्सो, एटीट्यूड। त उहो बि तव्हांखे ॿुधण मिलंदो। तव्हांजे राइट हैंड साइड ते शेयर जो बटन आहे, हिन वीडियो खे शेयर कयो। विच में कमेंट आहे ऐं हिन पासे में लाइक आहे। कमेंट बि कयो, लाइक बि कयो, ऐं इहो जेतिरो थी सघे एतिरो शेयर कयो। सिंधीअ में ॻाल्हायो, लाल साईं खे ॿाॾायो, ऐं गवर्नमेंट जेका नियम चए थी उन नियम जा पालन कयो। जय झूलेलाल, बेड़ा ही पार। बाय बाय।